बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। रमज़ान शरीफ़ जे महीने जे अचण सां पूरी दुनिया जे मुस्लमान में हिकु त ख़ुशी जी लहर पैदा थींदी आहे। ख़ुशी महसूस थींदी आहे त भलारो महीनो रमज़ान शरीफ़ जो महीनो असां मुस्लमाननि जे लाइ आयो आहे, जेको अल्लाह पाक जी रहमत आहे, अल्लाह पाक जी वॾी नेमत आहे ऐं वॾी महिरबानी आहे अल्लाह पाक जी जो असां मुस्लमाननि जे लाइ हिकु अहिड़ो महीनो जंहिंमें असां दुनिया जे हर मसरूफ़ियतुनि खां हटी करे असां उन महीने जी फज़ीलत जे हवाले सां, उन अदब जे हवाले सां निमाज़ुनि जो बि एहतमाम कंदा आहियूं, नवाफ़िल जो एहतमाम कंदा आहियूं, क़ुरान शरीफ़ जो ज़िक्र बि कंदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ बयान ॿुधंदा आहियूं रमज़ान शरीफ़ जे फज़ीलत जे हवाले सां, जेका असांजे ईमान जी ताज़गी जे हवाले सां तमामु बहितरीन हिकु अमल आहे, जेको असांखे हिन दुनिया जे अंदरि बि कमु ईंदो ऐं आख़िरत में बि असांखे कमु ईंदो। हिन महीने जे अंदरि बुज़ुर्ग चवनि था त सभ खां पहिरियां जेको असांजो सभ खां पहिरियां जेको कमु आहे उहो आहे त असां पंहिंजे दिलि खे साफ़ करे छॾियूं कीने खां, यानी पंहिंजूं दिलियूं जेके आहिनि साफ़ हुजनि हर बुराईअ खां, हर बुछड़ाईअ खां, हर गिला खां, हर गीबत खां, यानी कंहिंजी खॾ खोटण खां, कंहिंजे टंग खे घेरण खां या कंहिंजे पोयां गिला करण जे हवाले सां असां हर तरीक़े सां पंहिंजे मथे खां वठी पेरनि ताईं पंहिंजे हर हिकु उज़वे खे काबू में रखंदासीं ऐं पंहिंजे कंट्रोल में रखंदासीं, तॾहिं असांजे रोज़े जी मुकमल पासदारी थींदी, ईमान जी सलामती थींदी ऐं अल्लाह पाक असांखे इन शइ जो अजर ॾींदो। लेकिन उन हवाले सां जेको फ़ज़ाइल अमाल आहे, जेको असांखे अक्सर करे बुज़ुर्गनि जे तरफ़ां पढ़ायो वेंदो आहे, जॾहिं तव्हां तबलीग में वेंदो तव्हांखे सभ खां पहिरियां जेका तइलीम थींदी ॾींहं जो 2.5 कलाकनि जी, उहा तव्हांखे फ़ज़ाइल अमाल हुजे, फ़ज़ाइल सदक़ात हुजे, फ़ज़ाइल निमाज़ चाहे कल्बे जे हवाले सां। लेकिन हिन महीने जी फज़ीलत जे हवाले सां असां मुनासिब सम्झूं था त फ़ज़ाइल रमज़ान शरीफ़ जे हवाले सां असां नाज़रीन खे थोरो ॿुधायूं त रमज़ान शरीफ़ में असांखे छा छा करणु खपे ऐं अक्सर करे असांखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसुनि मुबारक जे हवाले सां बि थोरो उन ते गौर फ़िक्र करणु खपे ऐं पढ़णु खपे। रोज़ानो हिकिड़ी 2-3 हदीस जेका आहे असांखे यादि करणु खपे त जीअं असांजो ईमान ताज़ो थिए त असांजो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे लाइ कहिड़ी वसियत करे चुको आहे ऐं असां सां केतिरी हुनजी मुहबत आहे ऐं केतिरियूं वॾियूं नेमतूं ॾेई चुको आहे अल्लाह साईं ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे उन ते अमल करण जे हवाले सां केॾा फ़ाइदा ॿुधाए चुको आहे। उन हवाले सां पहिरीं हदीस तव्हांखे ॿुधाईंदासीं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इरशाद है, उर्दू में आहे, इन करे मां उनजी ट्रांसलेट सिंधीअ में ई कंदुमि, लेकिन जेको किताब आहे उर्दू में आहे, इन करे उर्दू में पढ़णु मुनासिब आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इरशाद है कि खुद हक ताला शानहू और उसके फरिश्ते सहरी खाने वालों पर रहमत नाजिल फरमाते हैं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इरशाद है कि खुद हक ताला शानहू, खुद अल्लाह जल्ल शानहू और उसके फरिश्ते सहरी खाने वालों पर रहमत नाजिल फरमाते हैं। यानी सुबुह जो सवेर जेको माण्हू उथे थो, रोज़े जे लाइ उथे थो, उहा सहरी करे थो, अल्लाह साईं उन जे लाइ रहमत फरमाए थो ऐं उन जा फ़रिश्ता जंहिं ते रब जी रहमत पवे उन बंदे सां केरु हिसाब करे सघे थो, उन सां मुक़ाबिलो केरु करे सघे थो। इन करे सभिनी मुस्लमान भाइरनि खे इहा गुज़ारिश आहे त सहरी उथो, सहरीअ ते जेको सहरी खाओ ऐं रोज़ो रखो, इहा ईमान जी ताज़गी आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे। हा, सहरी खाइण वारे जे लाइ त इहा वॾी ख़ुशख़बरी थी वई त सहरी जेका आहे जेको खाए थो उनखे उन ते अल्लाह पाक जी वॾी नेमत ऐं उनजी रहमत ऐं बरकतूं अल्लाह पाक जी थियनि थियूं। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इरशाद है कि रोज़ा आदमी के लिए ढाल है जब तक उसको फाड़ न डाले। रोज़ा आदमी के लिए ढाल है, यानी गुनाहनि जे मथां पर्दो आहे। मां तव्हांखे जी पहिरियां ॿुधायो त रोज़े सां छा थो थिए, मथे खां वठी पेरनि ताईं तव्हांजे हर हिकु उज़वे ते कंट्रोल थी थो वञे, यानी उन ते तव्हां कंट्रोल था कयो, उनखे हर हिकु लम्हे ते जेको आहे सो तव्हां उनखे पंहिंजे कंट्रोल में रखो था, परहेज़गारी में रखो था ऐं उनखे हर गुनाह खां, हर बुछड़ाई खां, अखि खे के बुरी नज़र खां, के बुरी शइ खे ॾिसण सां या गैर मुहर्रम खे ॾिसण सां या कंहिं बि ग़लति शइ खे ॿुधण सां, कन में जेकॾहिं को गानो वग़ैरह तव्हां ॿुधो था त कननि खे पाक परहेज़गारी में रखो, अखियुनि खे रखो कंट्रोल में, हथनि खे रखो, ज़ुबान खे कंट्रोल में रखो, यानी हर नफ़्स खे कंट्रोल में रखण सां हर बुराई खे, हर शइ खे जेका आहे तव्हां हर बुराईअ खां या हर गुनाह वारी शइ खां पकड़े करे उनखे कंट्रोल में रखण खे ढाल था चवनि। इन करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इरशाद है
कि रोज़ा आदमी के लिए ढाल है जब तक उसको फाड़ न डाले। यानी दुनिया जी हर एक शइ जेकर तव्हां ॾिसंदो, जेका बि शइ तव्हांखे चुरे पुरे थी, उन में जेका बि अच्छाई हूंदी उहा असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत थी ॿुधायल, उन जी ज़िंदगी ॿुधायल आहे। हिन शइ सां हीअ अमल आहे, हिन शइ सां हीअ लफ़्ज़ इस्तेमालु थिए थो। यानी तव्हांखे ज़िंदगीअ जी तमामु घणी ख़ूबसूरती जेकॾहिं तव्हांखे ॾिसणी आहे, सिखणी आहे, ॿुधणी आहे ऐं अपनाइणी आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत मुबारक खे तव्हांखे पढ़णो पवंदो। उन खां अॻिते जेकॾहिं असां वरी रमज़ान शरीफ़ जी फ़ज़ीलत जे हवाले सां जेकॾहिं थोरो ज़िक्र कंदासीं त टी हदीस मां तव्हांखे ॿुधाए थो फ़ज़ाइल अमाल मां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इरशाद है कि जो शख्स बिला किसी शरई उज़्र के एक दिन भी रमज़ान के रोज़े को इफ्तार कर दे, गैर रमज़ान का रोज़ा चाहे तमाम उम्र के रोज़े रखे, उसका बदल नहीं हो सकता। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इरशाद है कि जो शख्स बिला किसी शरई उज़्र के एक दिन भी रमज़ान के रोज़े को इफ्तार कर दे, गैर रमज़ान का रोज़ा चाहे तमाम उम्र के रोज़े रखे, उसका बदल नहीं हो सकता। यानी रमज़ान शरीफ़ जो हिकिड़ो रोज़ो जेकर तव्हां रखो था त क्या दुनिया पोइ 11 महीननि में या पूरी ज़िंदगी जे अंदरि रमज़ान खां अलावा जेकर तव्हां रोज़ा रखंदो त उन जो बदल न आहे, उन जो सवाबु, उन जो वज़न, उन जो जेको अजुर आहे उहो रमज़ान शरीफ़ जे रोज़े जो तमामु घणो आहे। इन करे रमज़ान शरीफ़ में रोज़े रखणु ऐं रमज़ान खां बाद में रोज़े रखण जी फ़ज़ीलत ॿुधाई वई आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन में फरमाए थो जो इरशाद आहे त रमज़ान शरीफ़ जे रोज़े जहिड़ी त का वॾी अजर वारी का ॻाल्हि ई कान्हे का, वॾे में वॾो अजर आहे रमज़ान शरीफ़ जे रोज़े सां। जेको रोज़ो तव्हां इफ़्तारी कयो था, असहरी कयो था रमज़ान शरीफ़ जे हवाले सां, उन में जेका बरकत आहे, जेका उनजी जेका असरु आहे, उहो चाहे तव्हां सॼी ज़िंदगी में रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखो, उन जे वज़न जे बराबरि उन जेतिरो अजर तव्हांखे नथो मिली सघे। इन करे रमज़ान शरीफ़ जे रोज़नि जो क़दुरु करणु खपे। रमज़ान शरीफ़ जे रोज़नि जो असांखे एतमाम करणु खपे, उन जे लाइ वेलकम असांखे करणु खपे, रोज़े खे मुहबत सां उनखे जकणु खपे, रोज़े जे मुकमल जेका उन जा ढांचा आहिनि उन्हनि खे अपनाइणु खपे। यानी असांखे मुकमल तौर ते हिकु बहितरीन रोज़े खे अपनाइणु खपे त जीअं रोज़ो असांखे बार बार तलब करे त असां रोज़ो जेको आहे सो हिन शख़्स सां ई असांजे रोज़े जी एहतमामी आहे, क़दुरु आहे। हिन करे अल्लाह साईं जॾहिं तव्हां सहरी कयो था, अल्लाह साईं तव्हांजे मथां रहमतूं नाज़िल करे थो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि फरमायो आहे ॿिए हंध ते त ॿिए जाइ ते त रोज़ो जेको आहे उहो ढाल आहे गुनाहनि जी। त अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां रोज़े खे रमज़ान शरीफ़ खे अपनाईंदासीं त अल्लाह साईं जूं बरकतूं ऐं रहमतूं ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके ऐं तुफ़ैल असांजी शिफ़ात थींदी। ऐं हिन महीने में बि जेकॾहिं असां मुस्लमान पंहिंजी शिफ़ात न वरितीसीं, पंहिंजी माफ़ी न वरितीसीं, पंहिंजे गुनाहनि ते अल्लाह साईं खां असां तौबा ताइबी जेको आहे सो असां उन में असां निजात हासिलु न कईसीं त कॾहिं हासिलु कंदासीं। इन करे हीउ तमामु रहमतुनि भरियो महीनो आहे ऐं पहिरें रोज़े खां वठी 10 रोज़े ताईं जेको आहे उहो रहमत आहे। इन करे हिन रहमत जे 10 ॾींहंनि जे अंदरि जेको रहमत आहे उन खां बाद में मग़फ़िरत थींदो, उन खां बाद में जेको आहे सो गुनाहनि खां निजात थींदो, जनम खां बाह खां निजात जे हवाले सां रमज़ान शरीफ़ मुकमल रहमतूं ई रहमतूं आहिनि, बरकतूं ई बरकतूं आहिनि। हीउ मुस्लमाननि जे लाइ तव्हां असांजे लाइ त अल्लाह साईं जो वॾो इनाम आहे। कहिड़ी ख़बर त सुभाणे असांजो 2025 जो रमज़ान शरीफ़ वरी नसीब थिए या न थिए। इन करे असां मुस्लमाननि जो पहिरियों ईमान इहो हुजणु खपे त हिन महीने खे ई पंहिंजो आख़िरी रमज़ान शरीफ़ सम्झूं। हिन महीने में अल्लाह साईं जी जेका आहे असांखे इताअत, मुहबत, चाहत ऐं रहमत असांखे मिले। असांखे इहो असांजो ईमान ऐं अक़ीदो हुजणु खपे। हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु कहते हैं कि एक मरतबा रमज़ान मुबारक का महीना आया तो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि तुम्हारे ऊपर एक महीना आया है जिसमें एक रात है जो 1000 महीनों से अफजल है। जो शख्स इस रात से महरूम रह गया गोया सारी ही खैर से महरूम रह गया और इसकी भलाई से महरूम नहीं रहता मगर वो शख्स जो हकीकतन महरूम ही है। यानी हिकिड़ी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद मुबारक आहे त हिकिड़ी राति अहिड़ी आहे जंहिंखे लैलतुल क़द्र जी राति था चऊं, त उन में जेकर उहा नसीब न थी त माना सम्झो त हू घणनि रहमतुनि खां महरूम रहिजी वियो। गोया कि हू रहमतुनि खां महरूम नथो रहे
रमज़ान शरीफ़ जे रोज़ा रखे थो, इबादतूं करे थो, लेकिन उहा राति अहिड़ी आहे जेका 1000 सालनि जी इबादत खां वधीक हुनजी इबादत जो सवाबु आहे। इन करे इन जो मक़सदु इहो ई आहे हदीस मुबारक जो त रमज़ान शरीफ़ जे हर हिकु राति खे यानी लैलतुल क़द्र जी रात सम्झो वञे, लैलतुल क़द्र वांगुरु हुनखे सम्झो वञे, इबादतूं कयूं वञनि, गुनाहनि खां बख़्शिश घुरी वञे, मुस्लमान भाइरनि जे लाइ दुआऊं घुरी वञनि, फ़लस्तीन जे लाइ दुआऊं घुरनि, मासूम ॿारनि जे लाइ दुआऊं घुरनि, कश्मीरी भाइरनि जे लाइ घुरनि, पूरी मुस्लिम उम्मा दुनिया जे लाइ दुआऊं घुरी वञनि, पाकिस्तान जे लाइ दुआऊं घुरी वञनि, पाकिस्तान जे अवाम जे लाइ, पाकिस्तान में रहंदड़ सभिनी मुस्लमान भाइर जे लाइ, सभिनी इंसाननि जे लाइ दुआऊं घुरी वञनि, पूरी उम्मत मुस्लिमा जे लाइ दुआऊं घुरी वञनि, मुस्लिम उम्मा जे शाहकार इमरान ख़ान जे लाइ दुआऊं घुरी वञनि। इमरान ख़ान मुस्लिम दुनिया जे लाइ हिकु तमामु वॾो सरमायो आहे ऐं तमामु नेक दिल साफ़ दिल बहितरीन इंसान आहे, उनजे लाइ दुआऊं घुरी वञनि। पूरे पाकिस्तान जे लाइ, पूरे पाकिस्तान में सभिनी सियासी पार्टियूं हुजनि, सियासी रहनुमा हुजनि, सभिनी जे लाइ दुआ आहे त सभई हिन ग़रीब आवाम जे लाइ सोचनि। हिन रहमत भरे महीने में सभई मुस्लमान इस्लामी मुल्क पाकिस्तान जे लाइ, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान जे लाइ अल्लाह साईं हिन मुल्क खे बाग़ो बहार बनाए, हर हिकु नंढो वॾो बुखियो न सुम्हे। हिन महीने जे अंदरि अल्लाह साईं सभिनी खे सेहतयाब बनाए, सभिनि जे ॾुखनि खे तकलीफ़ुनि खे दूरि करे, सभिनी जे ग़मनि खे ख़तमु करे, सभिनी खे ख़ुशहाल बनाए, सभिनी बीमारनि खे सेहतयाब करे, सभिनी जी जाइज़ हाजतुनि खे पूरे करे। अल्लाह साईं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल हिन पाकिस्तान ते रहम करे, इमरान ख़ान ते रहम करे। इमरान ख़ान जे लाइ सभई मुस्लमान पूरी दुनिया जा दुआऊं था कनि, असां बि दुआऊं था कयूं। हीअ दुनिया जो मुस्लिम उम्मा जो लीडर अॼु तकलीफ़ में आहे, अल्लाह से उन ते रहमत करे, उन ते पंहिंजी ग़ैबी मदद करे। हिन मुल्क जे अंदरि इमरान ख़ान जी तमामु वॾी ज़रूरत आहे। इन करे सभई मिली करे, सभई मुस्लमान जेके पाकिस्तान जे इदारा आहिनि, सभई मिली करे हिन मुल्क खे अॻिते वधाइनि, हिन मुल्क खे अॻिते वधाइनि। करप्ट माफ़िया खां जान छुटे, हिन ग़रीब माण्हुनि जे लाइ सोच और फ़िक्र थिए, हिन ग़रीब पाकिस्तानी क़ौम जे लाइ उन्हनि खे को ख़्यालु पैदा थिए, हिन ग़रीब माण्हुनि जे लाइ उनजे लाइ का पॉलिसी ठहे, हिन ग़रीब माण्हुनि जे लाइ हिन भलारे महीने जे अंदरि का ख़ुशहाली आणण जे लाइ को न को कानून पैदा थिए, उन ते अमल थिए त ग़रीब माण्हू हिन मुल्क जे अंदरि ख़ुशहाल हुजनि। पूरी दुनिया जा मुस्लमान, फ़लस्तीन जा मुस्लमान, कश्मीर जा मुस्लमान अॼु पूरी दुनिया जे मुस्लमाननि खे पुकारनि था, पर अफ़सोस जो कमज़ोर ही मुस्लमान, अॼु जो मुस्लमान कमज़ोर आहे। हिन कमज़ोरीअ जे करे कश्मीर जा मुस्लमान, ख़ासि तौर ते फ़लस्तीन जे मासूम ॿारनि खे वॾी ज़रूरत आहे मुस्लमाननि जी। इन करे जॾहिं मुतहद थींदासीं, जॾहिं हिन महीने जे बरकत सां अल्लाह साईं खां दुआऊं घुरंदासीं, अल्लाह साईं में ईमान रखंदासीं, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खे पढ़ी करे जॾहिं उनखे फॉलोअप कंदासीं, उनजी पोइवारी कंदासीं, पोइलगी कंदासीं, त इंशा अल्लाह ताला उहो वक़्तु देरि न आहे जो हिन धरतीअ ते, हिन ज़मीन ते मुस्लमाननि जी बादशाहत हूंदी ऐं फ़लस्तीन जे मुस्लमाननि जे क़तरे जो प्लान हिन यहूदियुनि खां, काफ़रनि खां, इसराइल खां वठी करे हिन दुनिया ते दीन जो, इस्लाम जो झंडो ग़ालिब कंदासीं इंशा अल्लाह ताला। हिन भलारे महीने जे अंदरि असां हर दुनिया जे मसइले खे अल्लाह जे अदालत में पेश कयूं, असां पंहिंजो पाण खे पेश कयूं, असां पंहिंजी गिरेबान में बि ॾिसूं, असां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधायल ज़िंदगी मूजिबि असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदासीं त असांजी हीअ दुनिया जन्नत आहे, आख़िरत जन्नत आहे मुस्लमाननि जे लाइ। इन सां वठूं था इजाज़त, अल्लाह ने का